बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। खैरपुर जूं मशहूर अज़ीम हस्तियों, अल्लाह जा प्यारा बाना, रब साईं खे राज़ी करण वारा, तमामु बहितरीन खां बहितरीन। सभ खां पहिरियों मां अची हाज़िर थियो आहियां असांजी खैरपुर जी मशहूर शख़्सियत अल्लाह जी प्यारी बानी ऐं तमामु हिकिड़ो क़दीम ॾिती फ़क़ीराणी। हितों जी खैरपुर जी मशहूर दरगाह आहे ऐं तमामु हिकिड़ो वॾी हस्ती आहे ॾिती फ़क़ीराणी। हीअ हुनजी मज़ार आहे जेका हिन वक़्तु साम्हूं आहे तव्हांजे। हे हुनजे अंदरि जो रोज़े जो अंदरियों ॾेख आहे जिते जेको तमामु हिकिड़ो पंहिंजे वक़्त जे कारीगरनि तमामु बहितरीन कारीगरीअ जो मुज़ाहिरो कंदे तमामु बहितरीन ख़ूबसूरती सां हिनखे सजायो वियो आहे। ऐं हीअ उहा ॾिती फ़क़ीराणी आहे जेका वक़्त में पुराणे वक़्त में मीरनि जे दौर में मीर अली नवाज़ टालपुर बि जेको आहे सो हिन सां तमामु रूहानी ख़्याल सां ऐं तमामु हिकिड़ो दरवेशी ख़्याल सां अचे तमामु बहितरीन वक़्तु मोहतरमा ॾिती फ़क़ीराणीअ सां गॾु गुज़ारियो ऐं ज़िंदगी जा आख़िरी ॾियारा मीर हिज़ाइन्स बि जेको आहे सो हिन ई शख़्सियत सां पंहिंजा आख़िरी ॾियारा पूरा कया। ऐं हीअ ख़ुदा जी प्यारी बानी अल्लाह जी दरवेश सिफ़त तमामु हिकिड़ो बहितरीन पंहिंजे ख़्यालनि जी पाण मालिक ऐं रब साईं खे राज़ी करण वारे शख़्सियतनि मां हीअ तमामु हिकिड़ो आला शख़्सियत जेका अॼु पंहिंजी आख़िरी आरामगाह ते क़ाइमु आहिनि। सभ खां पहिरियों मां बि हिन विडे खे दरगाहनि जे हिसाब सां खैरपुर जे अज़ीम ओलियानि जे हिसाब सां हितां ई शुरूआति कई आहे त सभ खां पहिरियों ई हिन मोहतरमा ॾिती फ़क़ीराणीअ जी दरगाह खे आन कयो वञे। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद।